दादा सिंधी असांजा माण्हू बि ॾाढा बेशुक्र आहिनि। किथे बि इन्हनि खे सुख कोन्हे, पर ॾिठो वञे त मुंहिंजे ख़्याल में ॿियनि खां बहितर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। अदा ॻाल्हि कंदे न तोखे शर्म आयो, न वरी ॿुधंदे मूंखे खिल आई। बहितर ज़िंदगी हूंदी छा आहे इहा ख़बर अथई? सिर्फ़ साह खणी ज़िंदा रहण खे ज़िंदगी नाहे चइबो। ज़िंदगी उन बहार जो नालो आहे जेका रौनकनि जे वस्त में गुलाबी वणकार खणी चमन जे नूर में चांडोगी भरे थी। तव्हां हिन खे ज़िंदगी चओ था जेका पल पल जो हिसाब ॾिए थी। हिते जे ॾुखनि जो अंदाज़ो आहे तव्हांखे? माण्हुनि जे मजबूरियुनि, लाचारियुनि ऐं महरूमियुनि जी ख़बर आहे तव्हांखे? यकीन कयो, हिते आम माण्हू वटि सिर्फ़ ख्वाबनि ऐं उमीदनि जो सरमायो आहे, छो त ख़ुशियुनि ऐं जागीरनि ते सिर्फ़ अमीरनि जो हक़ आहे। हिते सरकारी सहूलियतूं बि उन्हनि हुक्मराननि खे मिलनि थियूं जेकी पैदाइशी अमीर आहिनि। बाक़ी 300 रुपया ॾियारी कमाइण वारो मज़ूर हुकूमत जी मदद सां 500 रुपयनि जो राशन बि नथो वठी सघे। ऐं वरी हालतनि असांजे ज़हननि खे अहिड़ो त तयारु करे छॾियो आहे जो जंहिंखां पुछ चवे थो लय लॻी पई आहे। हैरत आहे त इन्हनि हालतनि में बि जीअ लॻी पई आहे। न पोइ छा कयूं भला ॿुधाए? ॾिसो अदा, असां सभिनी जा कुझु ख्वाब आहिनि जिन्हनि खे असीं रोज़ ॾिसूं था। असां सभु हिकु ख़ुशहाल, पुरसुकून ऐं बिना ख़ौफ़ वारी ज़िंदगी चाहियूं था। असां सभु हिकु अहिड़ी ज़िंदगी जा ख़्वाहिशमंद आहियूं जंहिंमें असां पंहिंजे पाण सां प्यार कयूं। पर असांजी ज़िंदगी उहा नाहे जंहिंजी असां ख़्वाहिश रखूं था। ज़हन में रहे त ज़िंदगी सिर्फ़ हिकु दफ़ो मिलंदी आहे ऐं ज़िंदगी सां जुड़ियल ख्वाब बि हिकु दफ़ो ई ॾिसण लाइ मिलंदा आहिनि, छो त ज़िंदगी खां बग़ैर ख्वाबनि जो को वजूद नाहे हूंदो। इहो सभु कुझु ॼाणण बावजूद बि असां पंहिंजनि ख्वाबनि सां कहिड़ो सलूक कयूं पिया, पंहिंजी ज़िंदगी खे कीअं बर्बाद कयूं पिया, इन ते वधीक बहस करण जी ज़रूरत न आहे, छो त इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। अदा, इहो असां ते डिपेंड थो करे त असां पंहिंजी ज़िंदगी ऐं ख्वाबनि खे कहिड़ो रूप ॾियूं था। हक़ीक़त जा हार पारायूं था या ख़्यालनि जी दुनिया में दफ़न कयूं था। सदियुनि जी तारीख़ रखण जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त सदियुनि जा असाब गॾु खणी हलूं। दुनिया तब्दील थी चुकी आहे। क़ौमूं बदतरीन ज़वाल मां उथी उरूज जा आकाश चुमिया आहिनि ऐं असां वटि हर दौर में बसि ज़ुल्म जा राकास रहिया आहिनि। ताक़तनि जा नज़रिया पंहिंजा ई हुआ, पर छा असांजा इरादा पंहिंजे पाण सां सचा हुआ? अॼु बि असांजी क़ौमी सचाई सवा जा निशान बणियल आहे। असां हथ सां ख़ुशियुनि जा जहाज़ ॿोड़िया आहिनि ऐं बसि मफ़ादनि जा महाज़ जोड़िया आहिनि। असांजो हिक ॿिए सां सुलूक अहिड़ो रहे थो जहिड़ा सालनि जा वैरी हुजूं। असां पंहिंजे मुस्बत मिज़ाज सां ॿिए जी मनफ़ी सोच बदिलाईंदा न आहियूं, बल्कि पंहिंजे मुस्बत रवैये मां मनफ़ी किरदारु ठाहे छॾींदा आहियूं। अज़ीम शाइर गोएटे चयो हो त जेकॾहिं कंहिं शख़्स सां अहिड़ो सुलूक कयो जहिड़ो हू आहे त हू ओड़ो ई रहंदो, पर जेकॾहिं उन सां अहिड़ो सुलूक कयो वञे जहिड़ो हुनखे हुअणु घुर्जे त हू ओड़ो थी वेंदो। जहिड़े नमूने असांजी ज़हनियत ठाही वई आहे उन हिसाब सां असां हिक ॿिए सां ओड़ो सुलूक रखियो आहे जी हमेशा अहिड़ा ई रहूं। आख़िर छो असां पंहिंजे पाण खां एॾी नफ़रत कयूं था जो समाज जी अहिड़ी गंदगी खे बि ख़ुशी सां बर्दाश्त कयूं था? पूरी दुनिया जा समाज तव्हांजे साम्हूं आहिनि। छा अहिड़ो गंद कंहिं ॿिए समाज में आहे? तालीम, सिहत, रोज़गार छा ॿिए हंधि बि ईअं मिलनि था जीअं असांखे मौजज़ा थी मिलनि था? इंसाफ़ जा तराज़ू त तौर बि नथा करे सघनि। बसि एतिरो कयो वियो आहे जी फरियाद करे सघनि। तब्दीली जा नारा हणण खां पहिरीं पंहिंजे पाण खे उन बदिलाउ लाइ तयारु कयो। हार्वर्ड यूनिवर्सिटी जो मशहूर प्रोफेसर विलियम जेम्स लिखे थो त असां जेको कुझु थियणु चाहियूं था उहो थियण जे लाइ असां पूरी तरह तयार ई न आहियूं, छो त असां पंहिंजी ज़हनी ऐं जिस्मानी कुवत जो तमामु घटि हिसो इस्तेमालु कयूं था। आम इंसान महदूद दायरे में पंहिंजी ज़िंदगी बसर कंदो आहे। हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कुवतूं पंहिंजे अंदरि त रखंदो आहे, पर आदतनि उन खां बेख़बर रहंदो आहे। मुर्दा समाज जे फ़र्द जी सभ खां वॾी निशानी इहा हूंदी आहे त ग़लति हूंदे बि इल्ज़ाम ॿियनि खे ॾींदो आहे ऐं इन मामले में असां सभु बराबर जा शरीक आहियूं। ब्राउनिंग चवे थो त जॾहिं इंसान पंहिंजी नफ़्स सां जंग विड़े थो तॾहिं उन जी क़दर क़ीमत वधी वेंदी आहे। इन करे एमरसन चयो त खूबियूं क़ुर्बानी सां पैदा थियनि थियूं। तव्हांजी ख़ुशी या ॾुख जो दारोमदार इन ॻाल्हि ते नाहे त तव्हां वटि छा आहे या तव्हां छा आहियो, बल्कि इन जो दारोमदार इन ॻाल्हि ते आहे त तव्हां छा सोचो था। तव्हांजी सोच तव्हांजे किरदार खे मयार ॾींदी आहे। गली सोच तारीख़ नाहे लिखंदी, बल्कि बद किरदार जी नुमाइंदगी कंदी आहे। बेवकूफ़ी जा बादल जॾहिं वसंदा आहिनि तॾहिं जहालत जी बरसात अक़ल जा आशियाना दफ़न करे छॾींदी आहे ऐं पोइ क़ाबिलियत निजात जा दर ॻोल्हण लाइ ग़ुलामी जा ज़ेवर पाए घुमंदी आहे। अलमियो इहो आहे त असां उहो ई सोचूं था जेको ॾिसूं था ऐं ॾिसूं उहो था जेको सोचूं था। इन महदूद दायरे खां ॿाहिरि असांजी विख नथी हले। क़दम हलण खां जवाब ॾियनि था, दिलि माज़ी जे सूरनि खे यादि करे थी ऐं ज़हन ख़ुशख़्याली जी दुनिया में रही सुरूर माणण जी नाकाम कोशिश कनि था। यादि रखो त ज़िंदगी जीअण लाइ ज़िंदगी विञायो पिया, जीअण जी आरज़ू में पंहिंजा नस्ल मारियो पिया। ज़िंदगी अनमोल सम्झो था त ग़ुलामी छा जी? भले असां पाण खे मासूम सम्झी इन हक़ीक़त खे सम्झण खां पासो कयूं, पर एतिरी ख़बर सभिनी खे हूंदी आहे त ॿियनि जे इशारनि ते हलण ख़ुदारी न, बल्कि जहालत खे सलामी हूंदी आहे।